सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भली कार। अॼु जो मौज़ू आहे कलोड़नि जो दौर। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां चैनल खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। कलोड़नि जो दौर। कलोड़ा पीरी मुरीदी मां सिंध जे सियासत ते उभरी आया। सिंध में मियां वाली तहरीक जो बानी मियां शाह हो। शाह इनायत जे सिरे जो सौदो मियां यारमन कलोड़े मुग़लनि सां कयो। मियां यारमन कलोड़े खे मुग़लनि खुदायार जे लक़ब सां नवाज़ियो। कलोड़नि खे मुग़लनि बाक़ायदा हुकूमत साल 1737 ईस्वी में हिक परवाने तहत हवाले कई। मखदूम अब्दुर्रहीम गिरोड़ी जी शहादत कलोड़नि जे दौर में थी। 1739 ईस्वी में नादिर शाह सिंध ते हमलो करे तबाही मचाई। कलोड़नि हुक्मराननि मां अहम हुक्मरान मियां नूर मोहम्मद खे सम्झो वेंदो हो। सिंध में कलोड़नि जो दौर मज़हबी हिसाब सां वॾी अहमियत रखे थो। कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सोनारी दौर चइजे थो। कलोड़ा दौर हुकूमत जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। इल्म व अदब जे हिसाब सां कलोड़नि जो दौर अहद ज़रीन सम्झो वेंदो आहे। कलोड़नि जे दौर में सिंध जी दफ़्तरी ज़बान फ़ारसी हुई। कलोड़नि जे दौर में शाइरी जी सिन्फ़ बेहद तमामु घणी तरक्की कई। कलोड़नि जे दौर में फ़राइज़ुल इस्लाम ऐं राहतुल मोमिनीन किताब मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी लिखिया। कलोड़नि जे दौर में लोक अदब जी हर सिन्फ़ खे जलाल खट्टी उरूज ते पहुचायो। मियां सरफराज़ खान कलोड़ो हुक्मरान चोटीअ जो शाइर हो। सिंधी अदब जी तारीख़ में कलोड़नि जो दौर अवामी शाइरनि जो दौर चयो वञे थो। सिंधी अदब जी तारीख़ में कलोड़नि जो दौर दीनी अदब जे लिहाज़ खां शानदार लेखियो वञे थो। कलोड़नि जे दौर में करबला जे किस्से सिंधी अदब में मुस्तक़िल जॻह वाधारी। सिंधी अरूज़ी शाइरी जो इर्तिक़ाई दौर कलोड़ा दौर आहे। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टीअ जो तालुक़ कलोड़ा दौर सां आहे। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी जो तालुक़ पुराणा हालात शहर सां हो। मखदूम अब्दुर्रऊफ़ भट्टी मौलूद जो शाइर हो। मियां साहब फारूकी कलोड़नि जे दौर में काफ़ी जो बाकमाल शाइर हो। मशहूर शाइर सचल सरमस्त मियां साहब ॾिने फारूकी जो पोटो हो। कलोड़नि जे दौर जे मशहूर शाइर जमन चारण जो तालुक़ गंबट तालुक़े सां हो। जमन चारण काफ़ी जो बहितरीन शाइर हो। कलोड़नि जे दौर जे मशहूर शाइर ऐं शाह लतीफ़ जे सोबती मदन भगत जो सिंध जे कोटड़ी शहर सां तालुक़ हो। ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वार जो तालुक़ कलोड़नि दौर सां आहे। ख्वाजा मोहम्मद ज़मान जो सिंधी कलाम 84 बैतनि ते मुश्तमिल आहे। मशहूर लोक सुगड़न जलाल खत्री ऐं साबिर मोची जो तालुक़ कलोड़ा दौर सां आहे। हिकु अंदाज़े मुताबिक़ अटकल 400 मकतब ऐं मदरसा कलोड़ा दौर हुकूमत में हलंदड़ हुआ।